बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा पाकिस्तान, आला तुंहिंजो शान, आला तुंहिंजो शान, प्यारा पाकिस्तान। तुंहिंजो झंडो प्यारो प्यारो, चमके जंहिंमें चंडई तारो, सोई तुंहिंजो ख़ासि निशान, प्यारा पाकिस्तान, आला तुंहिंजो शान। जनाबे सदर, क़ाबिले क़दर मोअज़्ज़िज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम, अस्सलामु अलैकुम। जनाबे सदर, अॼोकी न आला ऐवान में मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे 14 अगस्त योम पाकिस्तान। जनाबे सदर, 14 अगस्त 1947 को आम ॾियारो नाहे, पर 22 करोड़ पाकिस्तानियुनि जी बावक़ार ऐं ख़ुदि मुख़्तियार आज़ादी जो ॾींहुं आहे। बावक़ार ऐं ख़ुदि मुख़्तियार आज़ादी जो ॾींहुं आहे। सदरे महफ़िल, असांजो प्यारो मुल्क पाकिस्तान को आम ऐं मामूली मुल्क नाहे, पर कुदरत तरफ़ां हिकु ख़ासि तोहफ़ो आहे, जंहिंमें ख़ुदा पाक जा खरबे ख़ज़ाना मौजूदु आहिनि, खरबे ख़ज़ाना मौजूदु आहिनि। सदर साहब, पाकिस्तान में हिकु तरफ़ प्यारो पंजाब आहे त ॿिए तरफ़ KPK जा पुरकशिश पहाड़ मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ सिंध जहिड़ी सूफ़ियाणी धरती जूं सरहदूं मौजूदु आहिनि त ॿिए तरफ़ बलोचिस्तान जा बुलंद जबल आसमाननि खे छुअनि था, आसमाननि खे छुअनि था। जनाबे सदर, असांखे पंहिंजे वॾड़नि जी क़ुर्बानियुनि ते फ़ख़्रु आहे, जिन जी कामयाब सियासी जदोजहद जे करे अॼु असीं आज़ादु आहियूं, अॼु असीं आज़ादु आहियूं। जनाबे सदर, आख़िर में हिन बेत सां पंहिंजी तक़रीर ख़तमु कंदसि। मुंहिंजा वतन प्यारा वतन, अखड़ियनि संदा तारा वतन, जीअ सदा जियारा वतन, जिंद जान तोथां घोरे छॾियां, साह खां वधि प्यारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो, ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तक़रीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।